किस्सा में सलाम अर्ज़ु कयां थो। ही जेके ॾींहं आहिनि हिन वायरल अटैक जा पेंडेमिक में जॾहिं असां वक़्तु गुज़ारियूं पिया था त जेका ॻाल्हि शिदत सां साम्हूं आई आहे ऐं जंहिंजे करे दोस्त रेफर बि कनि था, ॻाल्हाइनि बि था ऐं अहसासु थिए थो त उहा शइ शिदत सां वधे पई थी, त उहो हिकिड़ो डिप्रेशन आहे, मायूसी जो अंसर आहे जेको तेज़ी सां इंसान जे वजूद में फैले थो, परेशान थिए थो इंसानु ऐं उन में घणा ख़ौफ़ आहिनि जेके असांखे वराए वञनि था। ऐं ॿी ॻाल्हि त वक़्तु नथो कटिजे त हाणे छा कजे। जीअं मूं पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कयो हुयो त हिकिड़े कमरे मां ॿिए कमरे में, हिकिड़े सोफ़ा खां ॿिए सोफ़ा ते, किचन वरी कमिरो, जेके जिन जा घर नंढा आहिनि उन्हनि खे वरी ॿियूं तकलीफ़ूं आहिनि। त अहमतरीन ॻाल्हि इहा आहे त सोच जी निस्बत सां इहा ॻाल्हि भिन अहम आहे त असां छा खणी पिया घुमूं, असां ते कहिड़ो भार आहे, कहिड़ो बोझ आहे जंहिं असांखे एतिरो परेशान कयो आहे। यादि अचे थो त कंहिं स्कूल में मास्तर साहिबु असातिज़ा इकराम आहे कि साईं पंहिंजे ॿिनि शागिर्दनि खे 2 थेला ॾिना ख़ूबसूरत, जिन में टमाटा भरियल हुया ऐं उन्हनि चयो त इहे ख़ूबसूरत हसीन तरीन टमाटा आहिनि ऐं ॾाढा सुहिणा आहिनि, तव्हां पाण सां गॾु खणो, इहे थेला पाण सां गॾु घुमाइजो पिया ऐं इन्हनि खे अलॻि न कजो, लेटो त बि तव्हां सां गॾु हुजनि ऐं हफ़्तो गुज़ारे इन्हनि खां पोइ तव्हां वापसि अचो। हाणे ॾाढा ख़ुशि थी करे उहे टमाटा पाण सां गॾु खणी विया, पर 2 ॾींहं अञा मस गुज़रिया त उन्हनि धप करणु शुरू कई, उन्हनि ॻरणु शुरू कयो, उनजी रस किरे पई जेका उन्हनि जे कपिड़नि खे ख़राबु करे पई। त उहे परेशान थी पंहिंजे उस्ताद वटि आया त साईं हीअ त ॾाढी हालति ख़राबु आहे। त उस्ताद चए थो बेटा, जेके असां गिलाऊं कंदा आहियूं ऐं माण्हुनि जा जेके असां सोचींदा आहियूं नुक़्स खणी पाण सां गॾु पुठीअ ते हलंदा आहियूं, उहे पहिरीं ॾाढा हसीन हूंदा आहिनि, पर पोइ जीअं वक़्तु सर असांजी पुठियुनि ते हूंदा आहिनि त उहे धप करे वेंदा आहिनि ऐं असांजे वजूद खे बि ईअं ई ख़राबु कंदा आहिनि। त हाणे जेकॾहिं कंहिंसां को रंज आहे, का कावड़ आहे, त दरगुज़र करणु घुरिजे, छॾणु घुरिजे शयुनि खे ऐं शयुनि खे हल्को करणु घुरिजे। मिसाल तौरु हिकिड़ो ॿियो मिसाल ॾींदा आहिनि त जेकॾहिं पाणी जो हिकिड़ो गिलास खणी माण्हू बीहे, ॿांह सिधी करे पाणीअ जो हिकिड़ो गिलास भरे माण्हू बीहे, 15 सेकेंड, अधु मिंट, मुनो मिंट, तव्हां ॾिसंदो त पाणीअ जो गिलास साॻियो ई आहे, ॿांह में सूरु थियणु लॻंदो, वज़न वधियो कोन्हे, ॿांह में सूरु थियणु लॻंदो। उनखां पोइ जेकॾहिं तव्हां थोरी वधीक देरि रखण जी कोशिशि कई त पोणनि 2 मिंटनि या 2 मिंटनि में अहिड़ी हालति थींदी जो ॿांह कंबणु लॻंदी ऐं उहो गिलास मां कचराइजी वेंदो। त चयो वेंदो आहे त गिलास खे हेठि रखो। गिलास छा आहे? उहो दॿाउ, उहो स्ट्रेस जेको असांजे अंदर में मौजूदु आहे। त हाणे ईअं आहे त जेकॾहिं तव्हांखे टाइम आहे त कचहरी कयो, जेके वेझा आहिनि उन्हनि सां वेहो, मुलाक़ातूं कयो ऐं मतिलबु जेकॾहिं आइसोलेशन में, ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में मौजूदु आहे, जेकॾहिं घर जा भाती मौजूदु आहिनि त टाइम कढो। ऐं आख़िरी ॻाल्हि जेका तमामु घणी अहम आहे, महिरबानी करे टाइम टेबल ज़रूरु ठाहियो, उन मुताबिक़ कमु कयो, छाकाणि त जेकॾहिं टाइम टेबल न आहे त पोइ ॾाढी ॾुखियाई दरपेश अची सघे थी। अलाह पाक तव्हांखे आबाद सलामत रखे, जुड़िया हुजो, आसूदा हुजो, वॾी महिरबानी अव्हां जी।